अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरन सिरिया पांध में दरगाह राज़ी शाह लकियारी जी नगरी खां ग़रीब माशूक अली नोहड़ीअ जो इंतखाब। ज़मानो ॾाढो ॾिंगो आहे। दोस्त लिखे थो, तुंहिंजो वॾो नालो हो, तूं वॾो मशहूर हुए। तुंहिंजो वॾो नालो हो, तूं वॾो मशहूर हुए। तूं पंहिंजो मट पाण हुए, तूं वॾी सुञाणप हुए। तूं वॾो ज़िदी हुए, तूं वॾो अमीर हुए। तोखे हमेश पंहिंजी शइ वणंदी हुई। तूं वॾो सम्झू सियाणू हुए। तूं हमेश सच ॻाल्हाईंदो हुए। तोखे हर माण्हूअ जी परे खां परख पइजी वेंदी हुई। तूं त सदा सरखुरू हुए। तूं त सदा सरखुरू हुए। तोखे दुश्मन जो को बि डपु न हो। तोखे गुलामी हरगिज़ कोन वणंदी हुई। तोते केॾी बि मुश्किलात अची वेंदी हुई, पर तूं कंहिंजे अॻियां बि कंध झुकाइण कोन सिखियो हुए। बस वक्त जी ॻाल्हि आहे। वक्त जो कांटो कंहिंजो बि इंतज़ार नथो करे। आहे बंदा, तुंहिंजी हालत ॾिसी मूंखे क्यास थो थिए। तुंहिंजे मथे ज़िक्र कयल तुंहिंजी तारीफ़ तूं हुए। हींअर बि तूं उबतड़ आहीं। अॼु तूं गुलाम आहीं, वेचारो आहीं। अॼु तोखे पराई शइ वणे थी। अॼु तूं नौकर आहीं। अॼु तुंहिंजो हथ कंहिंजे अॻियां ॿधल आहे। अॼु तूं हर कंहिंजे अॻियां कंध झुकाए वेठो आहीं। अॼु तोखे तुंहिंजी पंहिंजी परख कोन थी पए। अॼु तोखे कूड़ बि ॻाल्हाइणो पइजो वञे। उन कूड़ खां सवाइ तुंहिंजो चारो ई कोन्हे। हल ज़माना, बंदे जी मन हिकिड़ी रब करे बि अफ़सोस। जंहिंजी उमिरि जो वाक़ुफ़ हुजे, उन जा ॾंद ॾिसण मां कहिड़ो फ़ाइदो। ज़मानो ॾाढो ॾिंगो आहे।